नाज़रीन, भिरिया सिटी जी अवाम पेट्रोल जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। शहरियुनि जो चवणु आहे त पेट्रोल अघनि में मुसलसल वाध थियण सबबि अवाम ॿीणे अज़ाब में मुब्तला थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील भिरिया सिटी मां नदीम अली मंगी जी हिन रिपोर्ट में। भिरिया सिटी जे अवाम पेट्रोल जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त न्याज़ी सरकार पेट्रोल जे अघ में वाध करे अवाम खे ॿीणे अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। इन सिलसिले में शहरियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, माण्हू किरायो हुजनि कोन था। किरो था कनि, पेट्रोल महांगो थी आहे त हर शइ खे महांगाई थींदी। पेट्रोल आहे ग़रीब आवाम काॾे वञे, हर को माण्हू परेशान लॻो पियो आहे। ग़रीब त वेल में अची वियो आहे। जेको आहे हर दफ़े ते पेट्रोल चाढ़ीनि था, लाहिनि था 2 रुपया त माना 10 रुपया चाढ़े था छॾनि। ईअं त कोन थो थिए न, ग़रीब माण्हू काॾे वञे। भाऊ किरायो चोट ते चढ़ी वियो आहे, किरायो त ठहियो पर सौदे सामान हर शइ में पाण ॾिसो था तब्दीली अची वई आहे। ग़रीब माण्हू कमाए थो 500 रुपया ख़र्च अची थो वञे, 1000 रुपया डेली जो ख़र्चा। 5 भाती आहिनि खाइण वारा, हिकिड़े रक्शे में छा कयूं, काॾे वञूं ग़रीब माण्हू। इमरान खान खे बसि असांजी गुज़ारिश आहे त तेल खे सस्तो करे, हर शइ खे महांगाईअ खे हटाए। बसि महांगो थी वियो आहे, गैस महांगी थी आहे, किराया मिलनि कोन, काॾे वञूं। राति 12 रुपया वधी वियो, वरी 200 रुपया गैस थी वियो आहे, 200 रुपया LP थी वई आहे। सरकार आई आहे, इन तमामु घणो पेट्रोल महांगो करे अवाम जे लाइ नवां रोज़ बम किराए रहिया आहिनि। ऐं ग़रीब जी उहा ई मज़ूरी 300 रुपया आहे, जंहिंमें माण्हू जीअण जंजाल थी वियो आहे। सभ खां इहा गुज़ारिश आहे त जल्द खां जल्द जेको ही पेट्रोल चढ़ियो आहे उन जी जेका वधियल क़ीमतूं आहिनि उहे वापसि कयूं वञनि। माण्हू ग़रीब अटे खाइण जे लाइ परेशान आहिनि ऐं ॿियो रोज़ महांगाई पई थिए। उन जे करे जेको आहे सो असां गवर्नमेंट खे इहा गुज़ारिश था कयूं त जेके ही वधियल नवां अघ आहिनि इहे महिरबानी करे वापसि वरिता वञनि। फ़र्क़ु वॾो पवंदो, जेको आहे सो माण्हू ग़रीब थी वेंदा, माण्हुनि में माना वाध न ईंदी। उहा हर शइ महांगी थी वेंदी ॾींहों ॾींहुं। माना जेको आहे सो माण्हू पोइते ई पोइते रहंदा। ग़रीब आवाम ग़रीब ई रहंदो, अमीर हमेशह अमीर रहंदो। पेट्रोल चढ़ण खां आम माण्हू जी ज़िंदगी तमामु अज़ाब में थींदी ऐं पेट्रोल चढ़ण खां पोइ तमामु घणी महांगाई थिए थी। ऐं ॾिसो त हिकिड़ो इंसानु 500 रुपया कमाए थो डेली दिहाड़ी वारो, हुन लाइ ॾाढी प्रॉब्लम थींदी। ऐं पेट्रोल खां पोइ महांगाई तमामु घणी थी वई आहे मुल्क में। असां चऊं था हे जेको कल्ह हिन फ़ैसिलो ॾिनो आहे, फ़ैसिलो वापसी करे ऐं ग़रीब पंहिंजी ज़िंदगी आराम सां गुज़ारे। हिननि जो इहो चवणु आहे त इमरान खान पेट्रोल अघु वधण जे फौरी तौर नोटिस वठे ऐं हिन वधियल अघ खे फौरी तौर वापसि करे जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, भिरिया सिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।